जी नाज़रीन, सुनते बेन थियनि जी आदलपुर शहर में भी इमाम बारगाह जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम मां जो मातमी जुलूस है वो बरामद थियो है। इन वक्त मातमी जुलूस आदलपुर खानपुर मार रोड ते पहुतो है। मातमी जुलूस जी अगवाणी उस्ताद फ़कीर मोहम्मद शेख सैयद शफ़क़त अली शाह रहमतुल्लाह हैदरी बेन जी अगवाणी में कई वई है। जॾहिं त मोमिननि पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़िले कोटकी जे मुख़्तलिफ़ हंधनि तां मोमिन शरीक थिया आहिनि, जेके आदलपुर खानपुर मार रोड खुआरा चंगुलाणी जरवार समेत मुख़्तलिफ़ हंधनि खां मोमिन पहुता आहिनि, जेके इन वक़्तु आज़ादारी कनि पिया, नुआ खान पारां नुआ खानी कनि पिया। अचो त मौजूदु मोमिननि तो इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कयो त सिक्योरिटी हवाले सां जो छा चवणु आहे। रहीम ये जुलूस जेको बरामद थी चुको है इमाम बारगाह इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां, इहो मुख़्तलिफ़ रूटनि खां थी हींअर जेको जुलूस आहे चौंक ते पहुतो आहे, जेको सीना ज़नी थी रही आहे। अवां ॾिसो था ये इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मोहबत आहे, हे उन क़ुर्बानी जो लाज़वाल जेको क़ुर्बानी इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾिनी आहे उन जो तसलसल आहे। हे गर्मी तव्हां ॾिसो केतिरी शिदत आहे, उन में बि आज़ादार उहे पाण खे घटि कोन करनि पिया, उहे आज़ादारी करनि पिया, जोश सां करनि पिया, जज़्बे सां करनि था। नंगर न्याज़ सबीलियूं ये इंतज़ामिया जेकी आहे उहा जेकी आहे उहा पंहिंजो कमु करे रही आहे। इंशाअल्लाह हीउ जलूसो हर साल वांगुरु जीअं हिन साल निकितो आहे अॻिते बि निकिरंदो रहंदो ऐं असां इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे पुरसो ॾींदा रहंदासीं। अॼु 7 मुहर्रम हराम आहे। इमाम बारगाह इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम तो जो मजलिसी जुलूस थियो है, उन में तकरीबन 3 थाननि जी नफ़री है, 30 खां वधीक कांस्टेबल लॻल आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्तु आहिनि। जो जुलूस जो अॼु 7 मुहर्रम हराम ते क़दीमी जुलूस है, इहो निकिरंदो आहे जो इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन जी जो इमाम बारगाह खां। उन खां पोइ चौंक ते जो ज़ंजीर ज़नी थींदी आहे, आज़ादारी थींदी आहे, मजलिस थींदी आहे। 4:30 बजे जो मजलिस अज़ा थींदी। उन खां पोइ जो आख़िरी जो मलकनि जे ॻोठ में जुलूस असांजो वेंदो, उते जो न्याज़ नगर थींदो, उन खां वापसि मोटींदासीं। अल्हम्दुलिल्लाह इंतज़ामिया जो ॾाढो जो सुठो निज़ाम भलो हले पियो। ऐं उन खां अलावा इहो जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मिशन आहे, इहो सिर्फ़ु जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम पूरी मोहसिन इंसानियत आहे, न सिर्फ़ु शीयनि जो न सुन्नियुनि जो, बल्कि मोहसिन इंसानियत आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पूरी इंसानियत जो इमाम आहे, नवासे रसूल आहे ऐं रसूल जो खून आहे। ऐं जेको जुलूस आहे हर साल जी आहे, हिन साल बि निकिरे पियो ऐं इंशाअल्लाह निकिरंदो रहंदो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। इमाम बारगाह जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम मां मातमी जुलूस हो उस्ताद फ़कीर मोहम्मद शेख रहमतुल्लाह हैदरी सैयद शफ़क़त अली शाह सैयद मुमताज़ शाह ऐं ॿिनि जी अॻुवाणी में निकितो। मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे आदलपुर खानपुर मार्ग ते पहुतो, जिते मोमिननि पारां मातमदारी कई। बाद में मातमी जुलूस मेन रोड खां थींदे आदलपुर चौक ते पहुतो, जिते मोमिननि पारां ज़ंजीर ऐं छुरनि सां मातम कयो। बाद में मातमदारी बाद मजलिस अज़ा बर्पा कई वई। मजलिस अज़ा के मौलाना क़िबला सैयद बुलंद अली शाह, मेहदी रज़ा, मौलाना रियाज़ अली शेख ऐं ॿियनि ख़िताब कयो। मजलिस अज़ा के ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक आहे, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिदायत जो चिराग ऐं निजात जी कश्ती आहिनि। अगरि कंहिंखे हिदायत घुरिजे त हज़रत इमाम हुसैन जे दर ते अचे, उनखे हिदायत मिली वेंदी। कंहिंखे निजात घुरिजे त हज़रत इमाम हुसैन दर ते अचे, उनखे निजात मिली वेंदी, छो त हिदायत ऐं निजात जो मर्कज़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे। मजलिस बाद मातमी जुलूस शाही बाज़ार खां थींदे दरगाह सैयद शहंशाह बुखारीअ जे पिण ते पहुतो। बाद में मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे दरगाह गौसपाक मलक मौला पहुतो, जिते मजलिस बर्पा कई वई ऐं आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई ऐं बाद में न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम तस्कीम कयो वियो। मजलिस तोड़े मातमी जुलूस जा इंतहाई सख़्तु कया विया हुआ। इन जुलूस में सिक्योरिटी लाइ 4 थाणनि जी पुलिस, जंहिंमें एको इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, SHO आदलपुर, पुलिस एहलकार पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया हुआ। कैमरामैन गुलाब अली कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़ आदलपुर।